ला 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 ला। रोशनी, अरे तव्हां अची वियव? अरे मां त अची वियुमि पर मूंखे लॻे थो तूं काॾे वञण जी तयारीअ में आहे। अरे हा, मां हे पैकिंग थी कयां न। पैकिंग? हा। अरे तोखे पहिरीं ख़बर पइजी वई छा? अरे मूंखे त पहिरीं ख़बर आहे न कि मां सुभाणे धमतरी थी वञा पंहिंजी भेण वटि। तव्हां विसरी विया आहियो। अरे हाणे धमतरी छॾ, तूं हाणे सिधो यूरोप जी तयारी कर। हा यूरोप? जी हा। ॾिसो हेॾी मज़ाक न कयो मूंसां। अरे मज़ाक न, सच में तोखे यूरोप जी तयारी करणी अथई। सुभाणे फ्लाइट आहे। असां यूरोप था हलूं? इहो कॾहिं थी वियो? असां न, तूं, सिर्फ़ तूं थी वञे पई। मां? हा। अकेले? हा। अकेले मां यूरोप? अरे ॾिस, मां तोखे सम्झायां थो। कोरोना जी वैक्सीन आई आहे। कोरोना जी वैक्सीन अची वई? हा, कोरोना जी वैक्सीन आई आहे ऐं मूंखे ख़बर पई कि उन जी बुकिंग चालू आहे। मां दुकान ते छोकिरे विहारे करे फटाफट भॻुमि, उते पहुतुमि त मूंखे चई लास्ट बुकिंग आहे। ओह नो। हा, मां चयो ॿियो कोई बुकिंग करे उन खां पहिरीं मां तुंहिंजो नालो लिखाए छॾियो। हा। तव्हां मुंहिंजो नालो लिखाए छॾियो? हेॾा तव्हां पंहिंजे बारे में न सोचो, तव्हां मुंहिंजे बारे में सोचो। मुंहिंजे लाइ तव्हां वैक्सीन बुक करे छॾी। अरे ॾिस, ॻाल्हि इहा हुई कि हुननि खे कोरोना जी हाणे फाइनल टेस्टिंग करणी आहे, त फाइनल टेस्टिंग में माना हुननि पहिरियों कुए जी, हाथीअ जी, शेर जी, गीदड़ जी, इन्हनि सभिनी जी टेस्टिंग करे छॾी आहे। हाणे उन्हनि खे खपंदो कोई इन्हनि खां बि ख़तरनाक जीव। त मां त बिल्कुलु चयोमानि, मां चवां तव्हां मुंहिंजी वाइफ जो नालो लिखो। बिल्कुलु। छा? हा, किथे बि ॻोल्हींदा इन खां ख़तरनाक जीव तव्हांखे न मिलंदो। मां ख़तरनाक जीव आहियां? मुंहिंजे लाइ कोरोना जी वैक्सीन? No.